महात्मा हुया भगवान जा, तो उहे एक बार हिकिड़े नगर में वया, भ्रमण कंदा हुया, यात्रा कंदा हुया। यात्रा कंदे कंदे हिकिड़े नगर ते आया। नगर जे ॿाहिर हिकिड़ो वृक्ष हुयो, जंगल जो किनारो वृक्ष हुयो। सोचूं संध्या थी वई आहे, यही समय थियो, 6 साढी 6 थिया हुया ओॾी महिल। चयूं भाई संध्या थी वई आहे, हाणे इते आराम था कयूं, रात जो सुबुह जो यात्रा अॻिते वधाईंदासीं। उन पेड़ जे हेठां वेही रहिया ऐं पंहिंजे भगवान जी जेकी तस्वीर हुई, विग्रह हुई, उहो बि उते स्थापना कयूं, बढ़िया अगरबत्तियूं ॿारियूं, धूप जलायूं, आरती करण लॻा भगवान जी। जेको हुयो फल फूल भगवान खे भोग लॻायो। उते कुछ माण्हू गुज़रिया, उन्हनि ॾिठो, चयूं बाबा हिते कीअं वेठा आहियो? छो भाई हिते वेहण कोई गुनाह आहे छा? चयूं गुनाह न आहे, तव्हांखे ख़बर कोन्हे, लॻे थो तव्हां नया नया आहियो। हा भाई मां हिन नगर जो न आहियां। अरे तव्हांखे जानकारी कोन्हे, हिते हिन पेड़ ते हिकिड़ो प्रेत रहंदो अथव। प्रेत यानी भूत। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो प्रेत आत्मा रहंदी अथव हिते, ॾाढी ख़तरनाक, जंहिं हिन गांव वारनि खे ॾाढो परेशान कयो आहे, ॾाढो परेशान कयो आहे, ॾाढो नुक़सान कयो अथई, कई माण्हू मारे छॾिया अथई। ऐं तव्हां वरी हिते वेठा आहियो, तव्हांखे लॻे थो जानकारी कोन्हे, तुरंत तव्हां हली वञो, न त कुछ भी करे सघंदो आहे। ॾाढो ख़तरनाक प्रेत अथव। चओ जय श्री कृष्ण। कुदरती ओॾी महिल प्रेत उते न हुयो, उहो बि वियो हूंदो काॾे घुमण वुमण, मीना बाज़ार काॾे घुमी आयो हूंदो वीचारो, चक्कर हणी आयो हूंदो। ओॾी महिल हुयो कोन। संत चवंदा न भाई जाते वेठा आहियूं उते त हाणे उथी नथा सघूं, सुबुह ताणी असांखे इहो ई ठिकानो पकड़णो पवंदो। हाणे हिकु बार वेही रहियासीं त वेही रहियासीं बस। ऐं प्रेत आहे न, कोई वॾी ॻाल्हि थोरी आहे, ईंदो त ॾिठो वेंदो। तव्हां चिंता न कयो। चई बाबा तव्हांखे ख़बर कोन्हे, ॾाढो ख़तरनाक आहे, ॾाढो नुक़सान करे चुकियो आहे। तव्हां असांजी वेनती मञियो, असांजे घर हली भले रहो, हिते न रहो, हलो हलो, दया कयो असां ते। चयूं न भाई न, बिल्कुलु न। आख़िर जिद ते अड़ी पिया संत बि, माण्हुनि बि चयो छॾ भैया, असांखे कहिड़ो मतिलबु आहे, असांजो कमु हुयो सम्झाइण, हाणे तव्हां हलूं, न त वरी हुनजो टाइम थियो आहे अचण जो। सभु हली विया, सभु पंहिंजे पंहिंजे घर, दरवाजा बंद, संत अकेला वेठा रहिया, प्रभु जो नाम जपंदा रहिया। एतिरे में प्रेत आयो। चओ जय श्री कृष्ण। सच्ची घटना, प्रेत आयो। अरे उनजो रोज जो ठिकानो हुयो उते रहण जो, लाइ घणनि सालनि खां पियो रहे, कंहिंखे आस पास बि न अचण ॾींदो हुयो। अॼु उहे संत उते वेही करे भक्ति करे रहिया हुया। ॾिठई भाई धुओं काथां थो अचे, भगवान जो विग्रह पियो आहे, हीउ सभु छा आहे कमाल। जीअं ई साम्हूं वियो त उहो पंहिंजे घर जे पासे बि न पियो वञी सघे, जाते वो सालन खां तो रहे। जे पेड़ में उनजो ठिकानो, उते अगर हिकिड़ा संत वेही भक्ति करे रहिया आहिनि, नाम जपे रहिया आहिनि, त उन प्रेत जी ताक़त कोन्हे कि वञी पंहिंजे ठिकाने ते पहुची सघे। ॾाढी कोशिश करे पर साम्हूं न वञी सघे। अञा थोड़ो वञे तो उनखे ॾाढी बाहि लगे, उनखे एड़ो ताप लगे, एड़ी बाहि लगे, अंदर जलण लगो प्रेत भी कि भाई हिन में कहिड़ी शक्ति आहे। ॾाढो क्रोध आयो, रात जो नगर वासियुनि वटि वियो और चिल्लाइण लगो जोर जोर सां। सब ॿाहिरि निकिता, घबराइजी विया। वो प्रेत चवण लगो भैया वो केरु वेठो आहे मुंहिंजे ठिकाने ते, मुंहिंजे पेड़ ते केरु वेठो आहे? के माण्हू ॿुधायो जी वो कोई संत आहिनि, दरवेश आहिनि भगवान जा। असां उन्हनि खे ॾाढो चयोसीं कि तव्हां हली वञो, पर वो थिया ई कोन। चयूं जल्दी उनखे हटायो हितां। अरे उनमें अलाए अहिड़ो कहिड़ो तेज आहे, मां उनजे साम्हूं नथो वञी सघां, मां पंहिंजे घर नथो वञी सघां, मां उन पेड़ ते नथो वेही सघां। जल्दी उनखे तुरंत हटायो, न हटाईंदो त मां तव्हांखे नुक़सान पहुचाईंदुमि। ॾाढो धमकाए वियो प्रेत बि। आख़िर जीअं तीअं राति कटिजी, सभु नगरवासी सुबुह जो संत वटि पहुता। चओ जय श्री कृष्ण। संत वटि आया, संतन ॾिठो भाई सुबुह साण एॾी संगत, एॾा माण्हू। सभिनी हथ जोड़िया, संतन खे प्रणाम कयो। चई बाबा तव्हां ख़बर आहे तव्हांजे हिते रहण सां राति जो छा खेल थियो आहे, छा घटना घटी आहे? ॿुधायो भाई छा थियो आहे? वो प्रेत राति भर रुनियो आहे, राति भर उन आवाजूं कयूं आहिनि, सभिनीनि खे परेशान कयो आहे, कंहिंखे सुम्हण न ॾिनो अथई। वो चए थो हिन संत खे तव्हां कढो, मां हुनजे साम्हूं नथो वञी सघां। त संतन चयो पोइ तव्हां जीअं चओ मां हली वञा, भले कोई, मूंखे त राति रहणी हुई, हाणे चओ त मां सफ़र पंहिंजो अॻिते वधायां, कोई ॻाल्हि न आहे, राति थी वई बस, हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे, मां निकिरां थो। हथ जोड़े बीह रहिया। चई बाबा पहिरियों त कोई आयो आहे जेको जंहिंसां प्रेत बि थो ॾके, तव्हां हिते ई रहो।
हाणे तव्हांखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे, बसि अहिड़ी कृपा कयो न प्रेत खे ॿाहिरि कढो हितां, न त हिन ॾाढो परेशान कयो आहे। तव्हां पहिरां आयो जंहिंजे साम्हूं अची नथो सघे, न त जेके हिते बीहनि हुनखे बीहण बि न ॾींदो, अहिड़ो परेशान करे छॾींदो, ॾाढो नुक़सान कयो आहे। तव्हां कृपा कयो, तव्हां महिर कयो, हाणे हिन प्रेत खे हितां कढो त असां बि सभु सुखी थियूं। संत खिलण लॻा, चयो थोड़ो महसूस त कयो कि तव्हां में मूं में फ़र्क़ु कहिड़ो आहे। अरे तव्हां भी इंसान, मां भी इंसान आया, तव्हांखे परेशान तो करे, तव्हांखे नुक़सान तो पहुचाए, तव्हांखे तकलीफ़ तो ॾे, पर मुंहिंजे साम्हूं भी नथो अचे। इन में मुंहिंजी कोई वॾाई न आहे, मां जेको प्रभु जो नाम तो जपिया उनजी अहिड़ी शक्ति आहे कि उहो प्रेत साम्हूं नथो अचे। तव्हां भी अगर बचण चाहियो था त भक्ति में लॻी पओ, नाम में लॻी पओ, भाई जाप करण शुरू कयो। अच्छा पोइ प्रेत न ईंदो? चयो हा, पोइ पक न ईंदो, वादो आहे। तव्हां भगवान जो नाम जपियो, तुलसी माला गले में पायो, हनुमान चालीसा पढ़ो, नितनेम संभालियो, पूजा पाठ कयो, शुभ कर्म कयो, त प्रेत खे ताक़त कोन्हे तव्हांजे साम्हूं अचण जी। तव्हां करे त ॾिसो भाई, उहे त कॾहिं न कंदा जीवन में, पर हे भय हुयो प्रेत जो, भूत जो भय में, त उन्हनि खूब भक्ति शुरू कई। संतन सभिनीनि खे, पूरे नगर खे नाम दीक्षा ॾिनी, नाम जो दान ॾिनो कि हे मंत्र जपियो तव्हां भाई, खूब भक्ति कयो। चओ हरि राम। अॻिते त एॾी मज़ेदार ॻाल्हि थी साध संगत जी, जेॾीमहिल संत नाम दीक्षा ॾियनि पिया, जीअं तव्हां सभु हिते वेठा आहियो न, सवे ॼणा, त उन नगर जा जेके सवे ॼणा वेठा हुया उहे सभु मंत्र वठनि पिया, दीक्षा वठनि पिया, ऐं अमृत पी करे वरी नाम जपण शुरू कनि पिया। एतिरे में उहो प्रेत उते पहुतो। चओ जय श्री कृष्ण। प्रेत पहुतो, वरी सभु घबराइजी विया। अॼु प्रेत संतन खे चयो, बाबा हिन नगर में आया आहियो तव्हां सभिनीनि जो उद्धार करण जे लाइ, मां बि त हिन नगर जो प्रेत आहियां। मतलब हिन सभिनीनि जो उद्धार कयो था, बाक़ी मां कहिड़ो ॾोह कयो? हिननि सभिनीनि खे तव्हां तारियो था, हिननि खे नाम जो दान ॾियो था, मां अलाए कहिड़ी योनियुनि में पियो तो भटकियां, अलाए घणा जन्म न भटकणा पवंदा, तव्हां मुंहिंजो उद्धार छो नथा कयो? जो अहिड़ा वचन संतन ॿुधिया त कथा में लिखियल अथव, उन ॾींहुं संतन उन प्रेत खे बि प्रभु जो नाम ॾिनो। चओ हरे राम। हाणे कई माण्हुनि जे अंदर सवाल ईंदो आहे, पर संतन ॾाढो सुंदर जवाब ॾिनो, जो प्रभु जे नाम में कोई बंधन न आहे, कोई भी बंधन न आहे। स्त्री हुजे, पुरुष हुजे, नंढो ॿार हुजे, वॾो वृद्ध हुजे, एड़ा एड़ा शब्द भी लिखियल आहिनि। कहिड़ी भी जाति जो हुजे, कहिड़ी भी योनि जो हुजे, इंसान हुजे चाहे जानवर हुजे, भगवान जे नाम जो अधिकार सभिनीनि ते। चओ हरे राम। एड़ो संतन वचन लिखियो आहे, प्रभु जे नाम में कोई बंधन ना आहे, जेको चाहे आजादा नाम जपे तो सके। संत एडो गदगद थिया, चूं प्यारा तू भी नाम वट प्रभु जो। उनके भी गुरु मंत्र ॾिनो, उनके भी प्रभु जो नाम ॾिनो, और सभिनीनि जे अखियुनि जे साम्हूं छा थियो? प्रेत नाम जपण शुरू कयो। थोड़ी देर में साक्षात विमान आया ऐं प्रेत जी मुक्ति करे विया। चओ हरे राम। प्रेत जी मुक्ति थी। वैसे तो माण्हू भरोसो न कंदा, पर पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। ॿुधो अथव न भाई चमत्कार खे? नमस्कार आहे, चमत्कार ॾिठऊं पंहिंजी अखियुनि सां। उन ॾींहं खां पोइ नगर वासियुनि जी श्रद्धा वधी वई भगवान जे नाम में, भक्ति में मन लगी वियो कि जॾहिं हिकिड़े प्रेत जो उद्धार थी थो सघे त असां इंसान आहियूं भाई। जॾहिं भगवान प्रेत खे पंहिंजो करे था सघनि, उनजो उद्धार करे था सघनि, त असां इंसान अगर भगवान जी शरण वठूं त भगवान कीअं न उद्धार कंदा, भगवान कीअं न पार कंदा। सभिनीनि भक्ति शुरू कई, सभिनीनि नाम जपियो, खूब भक्ति करे, ऐं आजीवन उहे संतन जो उन्हनि उते कुटिया ठाहे छॾी। भाई जंहिंजी कृपा सां असांखे भगवान नाम मिलियो आहे, इहे संत हिते ई रहनि। चओ हरे राम। कोई संत भी कोई मामूली न भाई, भगवत प्रेमी हुया, जीवन भर उते रही करे उन्हनि भक्ति कई। एक बार नगर में भयंकर आग लगी वही, सॼो जंगल जली वियो, सब कुछ खाक थी वियो, केवल संत बची विया, जबकि उन्हनि जी झोपड़ी भी जली वई। झोपड़ी जे अंदर वेठा हुया, पर संतन खे कुछ न थियो। अहिड़ी शक्ति नाम में, अहिड़ी प्रभु जे नाम में शक्ति आहे भाई। चओ हरे राम।